अस्सलाम वालेकुम या अली मदद आऊं आहियां पंहिंजो शहर मेहुल कुमार भीमाणी ऐं अॼु असां वटि आहे अनमोल आर्के स्टूडियो टंडुलार ते पहुतल आहे मिस्किन मशहूरी साहब जंहिंजो साईं जी शान में ॻायल गीत नौकिरी लाइ उहो तमामु मक़बूल थियो ऐं तमामु बहितरीनु मोट मिली आहे। अॼु उहो गीत असां इंशाल्लाह रिकॉर्ड कराए अवां दोस्तनि ताईं पहुचाईंदासीं। हींअर हिन वक़्तु हाज़िर आहियूं असांजे दोस्त सां गॾु आहे मिस्किन मशहूरी साहब। जी अदा मिस्किन मशहूरी। वालेकुम सलाम भाउ तमामु दोस्तनि जेको आहे सो उन्हनि जी महिरबानी जंहिं असांजो हीउ गानो ॿुधो ऐं साईं ताईं पुॼायो। पूरी सिंध में अलहमदुलिल्लाह हीउ गानो हली रहियो आहे ऐं असां शाइर मेहू भीमण जा बि असीं तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं जे भाउ असांखे दावत ॾेई हिते घुरायोसीं ऐं जेको आहे सो रिकॉर्डिंग जे इंशाल्लाह भई स्टूडियो ते कंदासीं। रामचंद्र भाई स्टूडियो ते आया आहियूं ऐं तमामु दोस्तनि खे अपील था कयूं त असांजो गानो जेको आहे सो वधि खां वधि शेयर कनि ऐं मथे CM हाउस ताईं मुंहिंजो गानो पुॼाइनि। जी महिरबानी जी शाइर मेहू भीमण जा असीं शुक्रगुज़ार आहियूं जो भाउ असांखे घुरायो हिते ऐं भाउ सां मुलाक़ात थी तमामु ख़ुशी थी ऐं असां स्टूडियो ते इन करे आयासीं त असांजो गानो जेको आहे सो जेको हीअं सोशल मीडिया ते आम जाम हली रहियो आहे त उहो रिकॉर्डिंग थी सघे असीं कयूं ऐं इंशाल्लाह उन मां जेको आहे दोस्तनि खे बहितरीनु हिकु शाइरी ऐं बहितरीनु सॉन्ग ईंदो ॿुधण में। अदा इहो तमामु तव्हांजो गीत भलो हलियो ऐं तमामु सोशल मीडिया ते VIP हलियो। हींअर बि असांखे थोरो झूंगारे ॿुधाईंदव त महिरबानी थींदी कंहिं दोस्तनि न ॾिठो हुजे ऐं न ॿुधो हुजे। ओ नागत नाहियूं जो मिटी खाईंदासीं असां छा सदाईं साईं मज़ूरी कंदासीं पाकिस्तानी आहियूं ॿाहिरि मुल्क जा न आहियूं हिते ई ॼमिया आहियूं असीं धारिया ई त न आहियूं हक़ पंहिंजो घुरंदासीं अर्ज़ ई कंदासीं साईं ड्यूटी ॾियो ओ मिंथ साईं कंदासीं ड्यूटी ॾियो। तमामु बहितरीनु महिरबानी अदा। इंशाल्लाह तव्हांजी जेको आहे वीडियो वायरल थींदी ऐं साईं ताईं पहुचंदी अव्हांखे हक़ु मिलंदो पूरे पाकिस्तान खे हक़ु मिलंदो इंशाल्लाह। सभिनी दोस्तनि जा थोरा ताईं महिरबानियूं। इंशाल्लाह जल्द खां जल्द इहो गीत रिकॉर्ड करे असां सोशल मीडिया ते छॾींदासीं। दोस्तनि खे पसंदि ईंदो ऐं तव्हांजे राय जा इंतज़ारु रहंदो ऐं तव्हां कमेंट कंदो त तव्हां कीअं लॻो इहो कलाम। इंशाल्लाह 2-3 ॾींहंनि में रिकॉर्ड थी तव्हांजे सोशल मीडिया ते हूंदो।